पनुआकिल तालका अस्पताल पनुआकिल GMS डॉक्टर तारिक हसन चाचड़ तरफ़ां हिकु अॼु अहम मीटिंग घुराई वई, जंहिंमें MS अकाउंट मुनीर अहमद इंदड़ ऐं शौकत मलाणो खां कुझु ब्लैकमेलरनि तरफ़ां भत्तो घुरियो वियो ऐं जवाबु ॾियण तां उन्हनि तरफ़ां फेसबुक जे मुख़्तलिफ़ पेजनि तां किरदारकशी ऐं उन्हनि लाइ घटि वधि ॻाल्हायो वियो। मीटिंग में दोस्तनि जे मुख़्तलिफ़ राय खां पोइ अस्पताल जी स्टाफ खे ब्लैकमेलिंग करण वारनि ख़िलाफ़ 10 रुकनी कमेटी ठाही हुई, जेका मीटिंग करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जे लाइ अमल जोड़ींदी। इन मौक़े ते तमामु डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां MS ते एतमाद कंदे अस्पताल जे मरीज़नि खे बहितरीन सहूलियतूं फराहम करण लाइ वचन कयो वियो ऐं ब्लैकमेलर्स ख़िलाफ़ जोड़ियल कमेटी जे हर फ़ैसिले सां मुतफ़िक़ रहण जो पिणु वचन कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।